दादू रिपोर्ट फिदा हुसैन पंवर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू में प्यारो स्टेशन साफ़ी मुमताज़ अबड़ो मथा कूड़ा केस ऐं रिश्वत न ॾियण ख़िलाफ़ दादू में सियासी समाजी शख्सियत ऐं साफ़ियन जो एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन रकण पुलिस के ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन साफ़ी सरवर जलाल सोलंकी, सरदार चारण, अली गुल चन्ना, फिदा हुसैन पंवर, कामरान कोराई, हुबदार बबर, गुलजार अबड़ो, असगर अबड़ो, जैन मलिक, अतीको रहमान समूह, दिलबर अबड़ो, शिराज अबड़ो, फ़कीर मोहम्मद झंझ ऐं शाहिद अबड़ो दाहियों त SHO रुखण, इम्तियाज़ शाह, वॾो मुंशी रज़ा मोहम्मद पंवर, ISI अकबर चांडियो, जमादार ग़ुलाम मोहम्मद बरहमानी, गौस पंवर ऐं ॿियनि प्यारो स्टेशन में कारोबारी माण्हुनि लाइ धरती तंग करे छॾी आहे। पुलिस आए रोज़ कूड़ियुनि कार्रवाइनि बिना जवाज़ गिरफ़्तारियूं करे माण्हुनि खां रिश्वत तलब करे रही आहे। रिश्वत न ॾियण ते बिना जवाज़ साफ़ती ऐं कारोबारी शख्सियत मुमताज़ अबड़ो जी गिरफ़्तारी करे कूड़ा केस कया पिया वञनि। मुज़ाहिरीन SSP दादू, DIG हैदराबाद खां शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो, इंसाफ़ जी अपील कई। असां उते वेठा हुआसीं, असांजे भाउ अचण सां 4-5 ॼणा अची असांजे दुकान में पंजरा कयनि, असांजा डोका पिया खयनि। असांजे भाउ खे ज़ोरी वठी मोबाइल में वठी खणी विया ऐं मूंखे बि धिका सिका ॾी हुननि मोबाइल मां लाथो। जॾहिं असां वरी थाणे ते पहुतासीं, हुननि चयो तव्हांजो भाउ हिते कोन्हे को। वरी मां प्यारे थाणे ते पहुतुसि, प्यारे वारनि चयो हिते कोन्हे को। असां घणी ॻोल्हा कईसीं, असांजे भाउ खे जेको आहे हिननि किथे लिकाए छॾियो। पोइ तक़रीबन वरी शाम जे 5 बजे ख़बर पई त हिननि कूड़ी FIR करे सोपारी ते ॾेके जी असांजे भाउ खे हिननि जेको आहे कूड़ी FIR कई आहे। असां आला अमलदारनि खे अपील था कयूं त असां इंसाफ़ कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असां सुबुह जो कोर्ट वेंदासीं, या असांखे SP इंसाफ़ करे, या IG DIG सभु असां इंसाफ़ कनि। असांजे भाउ जे मथां कूड़ी FIR थी वई आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे।